नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त टंडोला मां खबर ॾींदड़ टंडोला जे किरिया शाख वासी सूफ किरियो पारां GTA अॻवान सरदार हाजी खैर खोखर ऐं मोहसिन मक्सी जे मान में आजाणो ॾिनो वियो, जंहिं में माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते अवामी मेड़ाके खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त असांखे ॾाढी ख़ुशी थी जो तव्हां किरिया मला ऐं ख़ासकेली बिरादरी असांखे यादि कयो। हिननि चयो त असां पंहिंजे नाज़मी दौर में जेके तरक़ियाती कम कराया इन खां ज़िले जो अवाम चङी तरह वाक़ुफ़ आहिनि। हिननि चयो त हितां जे ॻोठनि में नेक मसला आहिनि। असांजी कोशिशि हूंदी त पहिरियां ज़िले में गैस बिजली रोड समेत जेके बुनियादी सहूलतूं आहिनि इन्हनि खे हल कराइण जी कोशिशि करियूं, जंहिं में असांखे तव्हांजी साथ जी ज़रूरत आहे। उन मौके ते मोहसिन मक्सी ख़िताब कंदे चयो त मुंहिंजी वालदा डॉक्टर राहिला गुल मक्सी पंहिंजे ज़िले नाज़मी दौर में ज़िले टंडोला में सभई स्कीमूं ॾिनियूं, जंहिं में गैस बिजली रोड रस्तनि खां अलावा 100 बिस्तरनि जी अस्पताल जेका मुंहिंजी वालदा जी महिनत ऐं कोशिशि सां मुकमिल थी। ऐं इंशाअल्लाह ईंदड़ वक्त वो खोखर ऐं मक्सी खानदान तव्हां बिरादरी ऐं तव्हां जे ॻोठनि जे दरपेश मसइलनि खे हल करण लाइ मैदान में हूंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।